कराची जे इलाइक़े गुलिस्तान जोहर जे डिग्री कॉलेज में शायर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो ॾियारो मल्हायो वियो। उन मौक़े ते शागिर्दनि ऐं उस्तादनि पारां शायर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शायरी पढ़े ऐं गीत ॻाए ख़ूब दाद माणियो। प्रोफेसर के.एस. नागपाल, डॉक्टर शेर मेरानी, प्रोफेसर जावेद शेख ऐं ॿियनि चयो त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जदोजहद ऐं इनकलाब जो शाइर हो, जंहिं जुस्तजू जी ॻाल्हि कई। शाह साहब जी शायरी ॾुखनि ऐं सुखनि जे एहसासनि जी ज़बान आहे। संदसि पैगाम आलमगीरियत जो हामिल आहे। हुननि चयो त शाह जो पैगाम इंसानियत जो सरमायो आहे, जंहिं ज़रिए समाज में मोहबत, प्यार ऐं रवादारी जो माहौल क़ाइमु करे सघिजे थो। ही बियॉन्ड द बॉर्डर्स शाइरी आहे, जंहिंमें सॼे आलम इंसानियत जे लाइ पंहिंजाइप आहे, प्यार आहे, मोहबत आहे, अमन आहे। ऐं असां जॾहिं इहो पैगाम सम्झी वठंदासीं त पाण में जेके विछा आहिनि, जेके फ़र्क़ु आहिनि, जेके दूरियूं आहिनि, उहे दूरियूं ख़तमु थींदियूं, विछा फ़र्क़ु ख़तमु थींदा ऐं असां अमन जी हिकिड़ी अहिड़ी डोर सां ॿधिजी वेंदासीं, प्यार ऐं मोहबत जी हिकिड़ी अहिड़ी लड़ी में पोइजी वेंदासीं जंहिंमें पोइ कोई बि बिथी नथो विझी सघे। मुक़ररनि चयो त शाह लतीफ़ इनकलाब ऐं मज़ाहमत जो शाइर आहे। हुन जी शायरी में हर पासे खां मज़ाहमत ऐं जदोजहद नज़र अचे थी। शाह लतीफ़ जॾहिं चयो त साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सबावा करे, त शाह लतीफ़ जी सॼी दुनिया ते नज़र हुई। हू रुगो सिंध में इनकलाब न पहुचाए, पर हू सॼी दुनिया जे अंदरि जेकी बि ख़राबियूं आहिनि उनखे दूर करण जो मंशूर ॾिनो। हुन शाह लतीफ़ जो हर शेर जे अंदरि हू खणी बज़ार उमर वारीअ सां वास्तो रखंदो हुजे सुर सां, पर उन में इनकलाब आहे। भिटाई जो हर शेर आहे, जेकॾहिं मारवी हुनजे तेल इस्तेमालु नथी करे त इहो बि मज़ाहमत आहे, इहो बि इनकलाब आहे। मोह मुंहिंजो सुमरा मर मेरो ई हो, मता मारूं चयो धोतो ई धोराणनि में। तक़रीब में शागिर्दनि सिंधी, उर्दू ऐं अंग्रेज़ी में तक़रीरूं कयूं, जंहिं ते खेनि इनाम पिणु ॾिना विया ऐं आयल महिमाननि खे सिंध जी रिवायती सूखड़ी, अजरक ऐं गुलदस्ता पेश कया विया। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।